डॉक्टर निमृता जे केस जे बारे में ही मां पैगाम ॾींदुमि हुकूमत वक़्त के असां आर्टिस्टनि जे तरफ़ खां असां शाना बशाना उन जी फैमिली सां गॾु आहियूं, उन्हनि जे ॾुख में शरीक आहियूं। चंद लाइनूं। हा बेगुनाह बेकसूर न्याणी मज़लूम जो, हुकूमत वक़्त खां निमृता जे खून जो। बेगुनाह बेकसूर न्याणी मज़लूम जो, हुकूमत वक़्त खां निमृता जे खून जो। इंसाफ़ था घुरूं, इंसाफ़ था घुरूं, इंसाफ़ था घुरूं, इंसाफ़ था घुरूं। होनहार बुरदबार चांड काजी बेनज़ीर, हा होनहार बुरदबार चांड काजी बेनज़ीर। सियाणी समझदार कंदी कीअं ख़ुदकुशी, होनहार बुरदबार चांड काजी बेनज़ीर। सियाणी समझदार कंदी कीअं ख़ुदकुशी। इंसाफ़ था घुरूं, इंसाफ़ था घुरूं, इंसाफ़ था घुरूं, इंसाफ़ था घुरूं। हाजे करे हा ख़ुदकुशी निशान छॾे, हा कंहिंखे न कंहिंखे इहो राज़ ॾसे, हा हाजे करे हा ख़ुदकुशी निशान छॾे, हा कंहिंखे न कंहिंखे पंहिंजो राज़ ॾसे, हा। इंसाफ़ था घुरूं, इंसाफ़ था घुरूं, इंसाफ़ था घुरूं, इंसाफ़ था घुरूं। जमाली मुरीद जाॻियो पूरो पाकिस्तान, नंढनि वॾनि कयो आहे इहो ई ऐलान। जमाली मुरीद जाॻियो पूरो पाकिस्तान, नंढनि वॾनि कयो आहे इहो ई ऐलान। इंसाफ़ था घुरूं, इंसाफ़ था घुरूं। बेगुनाह बेकसूर न्याणी मज़लूम जो, हुकूमत वक़्त खां निमृता जे खून जो। इंसाफ़ था घुरूं, इंसाफ़ था घुरूं, इंसाफ़ था घुरूं, इंसाफ़ था घुरूं।